ओम शांति। ये तेरे मिले रहेगा 70/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿारनि बाप आहिनि त ॿारनि खे कुंभी पार नर्क सां कढण लाइ। तव्हां ॿारनि बाप खे निमंत्रण बि हिन करे ॾिनो आहे न। कृष्णा तव्हां ॿार ॾाढा वॾे खां वॾा कारीगर आहियो। कीअं? तव्हांजी कारीगरी छा आहे? बाबा चवनि था ॿार तव्हां ॾाढा वॾे खां वॾा कारीगर आहियो। कीअं? तव्हांजी कारीगरी छा आहे? उत्तर आहे असां ॿार अहिड़ा कारीगरी कंदा आहियूं जो सॼी दुनिया ई नई ठही वेंदी आहे। उन जे लाइ असां कोई ईट या तगारी आदि न उठाईंदा आहियूं, लेकिन यादि जी यात्रा सां नई दुनिया ठाहींदा आहियूं। असां ख़ुशी आहे असांखे कि असां नई दुनिया जी कारीगरी करूं था। असां ई पोइ अहिड़े स्वर्ग जा मालिक बि ठहींदासीं। तव्हां ॿार वॾे खां वॾा कारीगर आहियो। कीअं? छोकी असां सॼी दुनिया खे नयो ठाहींदा आहियूं बिना ईट बिना तगारी खणे। असांखे ख़ुशी आहे कि असां नई दुनिया जी कारीगरी करूं था। असां ई पोइ हिन स्वर्ग जा मालिक ठहींदासीं। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप सम्झाईंदा आहिनि। तव्हां जॾहिं पंहिंजे गांव सां निकिरंदा आहियो त इहा बुद्धि में रहंदो आहे कि असां वञूं था शिव बाबा जी पाठशाला में। ईअं न कि कोई साधु संत आदि जो दर्शन करण व शास्त्र आदि ॿुधण ईंदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो असां वञूं था शिव बाबा वटि। दुनिया जा मनुष्य त सम्झंदा आहिनि शिव बाबा मथे में रहंदो आहे। उहे जॾहिं यादि कंदा आहिनि त अखियूं खोले करे न वेहींदा आहिनि, अखियूं बंदि करे ध्यान में वेहींदा आहिनि। शिवलिंग जो ॾिठो हूंदो। भल शिव जे मंदिर में वेंदा त बि शिव खे यादि कंदा त मथे में ॾिसंदा या मंदिर यादि ईंदो। कई पोइ अखियूं बंदि करे वेंदा आहिनि। सम्झंदा आहिनि दृष्टि काॾे बि नाम रूप में अगरि वेंदी त असांजी साधना टुटी पवंदी। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां भल शिव बाबा खे यादि कंदा हुआसीं। कोई श्री कृष्ण खे यादि कंदो, कोई राम खे, कोई पंहिंजे गुरू खे बि यादि कंदो। गुरू जो बि छोटो नंढो लॉकेट ठाहे करे पाईंदा आहिनि। गीता जो बि एतिरो नंढो लॉकेट ठाहे करे पाईंदा आहिनि। भक्ति मार्ग में त सभु ईअं ई आहिनि। घर वेठे बि यादि कंदा आहिनि। यादि में यात्रा करण बि वेंदा आहिनि। चित्र त घर में रखी करे पूजा करे सघंदा आहिनि, परंतु इहा बि भक्ति जी रस्म पयल आहे न। हेॾे होॾे भटकण जन्मांतर यात्राउनि ते वेंदा आहिनि। चारों धाम जी यात्रा कंदा आहिनि। 4 धाम छो कंदा आहिनि? वेस्ट ईस्ट नॉर्थ साउथ 4 ॾींहंनि जो चक्कर लॻाईंदा आहिनि। भक्ति मार्ग जॾहिं शुरू थींदो आहे त पहिरियों हिक जी भक्ति कबी आहे। हुनखे चइबो आहे अव्यभिचारी भक्ति। हाणे बाबा द्वापर युग में भक्ति मार्ग कीअं शुरू थियो? सतो प्रधान हुयासीं। हाणे त हिन समय तमो प्रधान आहियूं। भक्ति बि व्यभिचारी आहे। अनेकनि खे यादि कंदा रहंदा आहिनि। तमो प्रधान 5 तत्वनि जो ठहियलु शरीर आहे। उनखे पूजंदा आहिनि त गोया तमो प्रधान भूतनि जी पूजा कंदा आहिनि। परंतु इन ॻाल्हियुनि खे कोई सम्झंदो न आहे। भले हिते वेठा आहिनि परंतु बुद्धि जो किथे भटकंदो रहंदो आहे। हिते तव्हां ॿार खे अखियूं बंदि करे शिव बाबा खे यादि न करिणो आहे। ॼाणंदा आहियो बाप ॾाढो दूरदेश जो रहण वारो आहे। उहो अची करे ॿारनि खे श्रीमत ॾींदा आहिनि।
श्रीमत ते हलण सां ई श्रेष्ठ देवता ठहींदासीं। देवताउनि जी सॼी राजधानी स्थापना थिए थी। तव्हां हिते वेठा आहियो पंहिंजो देवी देवताउनि जो राज्य स्थापना करण लाइ। असां हिते वेठा आहियूं। पहिरियों त तव्हांखे पतो थोरी हुयो उहो कीअं स्थापना थींदो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो न, बाबा संजू बापिया टीचर ठही करे पढ़ाइनि था ऐं पोइ साथ बि वठी हलंदा। पहिरियों त असांखे कुझु पतो न हुयो, हाणे त बाबा असांखे सभु ॿुधाए थी। गुरू माण्हू कंहिंजी सदगति न कंदा आहिनि। हिते तव्हांखे सम्झाइबो आहे, इहे हिकु ई बाप टीचर गुरू आहे। बाप सां वरसो मिलंदो आहे। सतयुगी बाबा चवंदा आहिनि, बाप खां वरसो मिले थो। सतगुरु पुराणी दुनिया खां नई दुनिया में वठी हलंदा आहिनि। ये हिकु ई बाप टीचर गुरू आहे। बाप सां असांखे वरसो मिलंदो आहे। उहो सतगुरु शिव बाबा असांखे पुराणी खां नई दुनिया में वठी हलंदा आहिनि। कीअं? श्रेष्ठ मत ॾेई करे। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे ॿुढी माताऊं त सम्झी न सघनि। उन्हनि जे लाइ मुख्य ॻाल्हि आहे पंहिंजे खे आत्मा सम्झी शिव बाबा खे यादि करणु। असां शिव बाबा जा ॿार आहियूं। असांखे बाबा स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि। बूढ़ी माताउनि खे पोइ ईअं तोतली भाषा में वेही सम्झाइणो खपे। हीअ त हर हिकु आत्मा जो हक़ आहे बाप सां वरसो वठणु। मौत साम्हूं बीठो ई आहे न। हीअ त हर हिकु जो हक़ आहे बाबा खां वरसो वठणु। पुराणी दुनिया सो नई ज़रूरु थियणी आहे, नई सो पुराणी ज़रूरु ठहिणी आहे। घर खे ठाहिण में केतिरो थोरो मास लॻंदा आहिनि, पोइ पुराणो थियण में 100 वर्ष लॻी वेंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो पुराणी दुनिया हाणे खलास थियणी आहे। ये लड़ाई जो हाणे लॻंदी उहा पोइ 5000 वर्ष पोइ बाद वरी लॻंदी। ये सभु ॻाल्हियूं ॿुढ़ियुनि खे सम्झ न सघे। ॿुढियूं त सम्झी न सघनि न विनाश जे बारे में छा आहे। इहे पोइ ब्राह्मणनि जो कमु आहे उन्हनि खे सम्झाइणु। उन्हनि जे लाइ हिकु अक्षर ई काफ़ी आहे, पंहिंजे खे आत्मा समझ बाप खे यादि करणु। तव्हां आत्मा परम धाम में रहण वारी आहियो। पोइ हिते शरीर वठी करे पाठ वधाईंदा आहियूं। आत्मा हिते दुख सुख जो पाठ वधाईंदी आहे। मूल ॻाल्हि आहे बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो, सुखधाम खे यादि करो। बाबा चवंदा आहिनि बाप खे यादि करण सां पाप कटिजंदा, पोइ स्वर्ग में अची वेंदो। हाणे जेतिरो जो यादि कंदा ओतिरो पाप कटिजंदा। बुढ़ियनि त हिरियो आहिनि न, सत्संगनि में वञी करे कथा ॿुधंदियूं आहिनि। उन्हनि खे पोइ घड़ी बाप जी यादि दिलाइणी आहे। स्कूल में त पढ़ाई हूंदी आहे, कथा न ॿुधबी आहे। भक्ति मार्ग में त तव्हां ढेर कथायूं ॿुधियूं आहिनि। स्कूल में कथा आदि थोरी ॿुधाईंदा आहिनि। भक्ति मार्ग में त असांखे ढेर कथा ॿुधाईंदा आहिनि, परंतु उन सां कुझु फ़ाइदो त न थींदो आहे। छी दुनिया खां नई दुनिया में त वञी न सघूं न। भक्ति मार्ग में त तव्हां ढेर कथायूं ॿुधियूं, परंतु उन सां कुझु फ़ाइदो थियो? फ़ाइदो त कुझु न थियो। छी दुनिया खां नई दुनिया में त वञी न सघियासीं, है न। छी दुनिया खां नई दुनिया में त वञी न सघियासीं। मनुष्य न त रचयिता बाप खे न रचना खे ॼाणंदा आहिनि। मनुष्य न त रचयिता बाप खे न हुनजी रचना खे ॼाणंदा आहिनि। नीति चई ॾींदा आहिनि। तव्हां बि अॻियां न ॼाणंदा हुयो न, हाणे तव्हां भक्ति मार्ग खे सुठी रीति ॼाणे विया आहियो। घर में बि ॾाढनि वटि मूर्तियूं हूंदियूं, चीजूं उहे ई आहिनि। कोई पति माण्हू बि स्त्री खे चईंदा आहिनि तव्हां घर में मूर्ति रखी वेही पूजा करो।
ॿाहिरि धका खणण छो था वञो, परंतु उन्हनि जी भावना रहंदी आहे। हाणे तव्हां सम्झायो, तीर्थ यात्रा करणु माना भक्ति मार्ग में धक्का खाइणु। अनेक बार तव्हां 84 जो चक्कर काटियो आहे। सत्युग त्रेता में त कोई यात्रा हूंदी ई न आहे, हुते कोई मंदिर आदि हूंदा ई न आहिनि। इहे यात्रायूं आदि सभु भक्ति मार्ग में ई हूंदियूं आहिनि। ज्ञान मार्ग में सभु कुझु हूंदो न आहे, उन्हनि खे चइबो आहे भक्ति। न ज्ञान मार्ग में सभु कुझु हूंदो न आहे, ये सभु भक्ति मार्ग में थींदो आहे। ज्ञान ॾियण वारो त हिक जे सवाइ ॿियो कोई न आहे। ज्ञान सां ई सदगति थींदी आहे। सदगति दाता हिकु ई बाप आहे। शिव बाबा खे कोई श्री श्री न चईंदासीं, उन्हनि खे टाइटल जी दरकार न आहे। शिव बाबा खे असां कोई श्री श्री न चईंदासीं, उन्हनि खे टाइटल जी दरकार न आहे। इहे त बड़ाई कंदा आहिनि, उन्हनि खे चईंदा आहिनि शिव बाबा। तव्हां सॾु कंदा आहियो शिव बाबा, असां पतित ठही आहियूं, असांखे अची करे पावन ठाहियो। भक्ति मार्ग में दुबनि में गले ताईं फसा पिया आहिनि, फसी करे पोइ चिल्लाईंदा आहिनि। विषय सागर, विषय वासना जी दुबनि में हिकदमि फसी विया आहिनि। वो फसी करे पोइ चिल्लाईंदा आहिनि। सीढ़ी हेठि उतरदे फसी पवंदा आहिनि, कोई खे बि पतो न पवंदो आहे। तॾहिं चईंदा आहिनि बाबा असांखे कढो। बाबा खे बि ड्रामा अनुसार अचिणो ई पवंदो आहे। बाप चईंदा आहिनि मां बंधाएमान आहे इन्हनि सभिनि खे दुबनि सां कढण लाइ। इनखे चइबो आहे कुंभी पारक नर्क, रौरव नर्क बि चईंदा आहियूं। इहे बाप वेही असांखे सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि, उन्हनि खे पतो थोरी पवंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मां अची करे तव्हांखे सभु ॻाल्हियूं सम्झाईंदो आहे। तव्हां ॿारनि खे ॾिसो निमंत्रण कीअं तव्हां बाप खे ॾिसो निमंत्रण कीअं ॾींदा आहियो। निमंत्रण त कोई शादी मुरादी आदि ते ॾिबो आहे न। तव्हां चईंदा आहियो हे पतित पावन बाबा, हिन पतित दुनिया रावण जी पुराणी दुनिया में अचो, असां गले ताईं फसी आहियूं। सिवाइ बाप जे ॿियो कोई कढी न सघंदा। चईंदा बि आहिनि दूर देश रहण वारा शिव बाबा, ये रावण जो देश आहे, सभिनि जी आत्मा तमो प्रधान थी वई आहे। हिन करे सॾु बि कंदा आहिनि कि अची करे पावन ठाहियो। पतित पावन सीताराम ईअं ॻाईंदा चिल्लाईंदा रहंदा आहिनि। ईअं न कि उहे पवित्र रहंदा आहिनि, ये दुनिया ई पतित रावण राज्य आहे। इन में तव्हां फसी विया आहियो। पोइ इहे निमंत्रण ॾींदा आहिनि बाबा अची करे असांखे कुंभी पार्क नर्क सां कढो। त बाप आहिनि केतिरो तव्हांजो ओबीडियंस सर्वेंट आहे न बाबा। ड्रामा में अपार दुख तव्हां ॿारनि ॾिठो, टाइम पास थींदो वियो, हिकु सेकेंड न मिले ॿिए सां। हाणे बाप तव्हांखे लक्ष्मी नारायण जहिड़ो ठाहींदा आहिनि, लक्ष्मी नारायण जहिड़ो ठाहींदा आहिनि। पोइ तव्हां अधु कल्प राज्य कंदव, पोइ असां अधु कल्प राज्य कंदासीं। लक्ष्मी नारायण जहिड़ो बाबा ठाहींदा, पोइ असां अधु कल्प राज्य कंदासीं। स्मृति में लाहियो, जीअं बाबा चईंदा आहिनि जीअं ठाहींदो आहे पोइ तव्हां अधु कल्प राज्य कंदव। जहिड़ो लक्ष्मी नारायण जहिड़ो ठाहींदा पोइ असां राज्य कंदासीं। स्मृति में लाहियो। हाणे टाइम ॾाढो थोरो आहे, मौत शुरू थी वेंदो त मनुष्य वाइड़ा थी वेंदा, मुंझी वेंदा। थोरे समय में छा थी वेंदो, कई त ठका ॿुधी करे बि हार्ट फेल थी वेंदी। मर्दा ईअं जो ॻाल्हि न पुछो। ॾिसो ढेर मातायूं आयूं आहिनि, वीचार
वीचारियूं कुछ भी समझी न सघनि। जीअं तीर्थनि ते वेंदा आहिनि न त हिक ॿिए खे ॾिसी करे तयारु थी वेंदा आहिनि, असां बि हलंदासीं। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो भक्ति मार्ग जा तीर्थ यात्रा जो अर्थ ई आहे हेठि उतरणु, तमो प्रधान थियणु। वॾे खां वॾी यात्रा तव्हांजी आहे जो तव्हां पतित दुनिया सां पावन दुनिया में वेंदा आहियो। त हिन वीचारनि खे कुझु त शिव बाबा जी यादि दिलाईंदा रहो न। बाबा चवनि था कि तव्हां पतित दुनिया खां पावन दुनिया में वेंदा आहियो, वॾे खां वॾी यात्रा इहा आहे। त हिन वीचारनि खे कुझु त शिव बाबा जी यादि दिलायो। शिव बाबा जो नाम यादि आहे, थोरो ॾाढो ॿुधंदा आहिनि त स्वर्ग में अची वेंदा आहिनि। हीअ फल ज़रूरु मिलणो आहे, बाक़ी पद त आहे पढ़ाई सां पद थींदो, बाक़ी यादि करण सां, ज्ञान ॿुधण सां स्वर्ग में त हली वेंदा। उन्हनि में ॾाढो फ़र्क़ु थी वेंदो आहे। पद में ऊच ते ऊच बि आहे, पोइ कम से कम बि आहे। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे, किथे प्राइम मिनिस्टर, किथे नौकर चाकर। राजधानी में नंबरवार हूंदा आहिनि, स्वर्ग में भी राजधानी हूंदी, परंतु उते माउ बाप, स्वर्ग में भी राजधानी हूंदी, परंतु उते पाप आत्मा गंदा विकारी न हूंदा। उहा आहे निर्विकारी दुनिया। तव्हां चईंदा असां इहे लक्ष्मी नारायण जहिड़ो ज़रूरु ठाहींदासीं। तव्हांखे हथु उठाईंदे ॾिस, बुढ़ियूं आदि बि सभु हथु उठाए ॾींदियूं आहिनि, सम्झंदा आहिनि कुझु न आहिनि, पोइ बि बाप वटि आयूं आहिनि त स्वर्ग में त वेंदियूं। परंतु सभु त ईअं थोरी ठहींदा, प्रजा बि ठहींदी न। बाप चईंदा आहिनि मां त ग़रीब निवाज आहियां, त बाबा चईंदा आहिनि कि मां त ग़रीब निवाज आहियां। त बाबा ग़रीबनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। भले केतिरा बि वॾे ते वॾा साहूकार पदमपति आहिनि, उन्हनि सां बि इहे ऊच पद पाईंदा 21 जन्मनि जे लाइ। इहे बि सुठो आहे न, है न। बूढ़ियूं जॾहिं ईंदियूं आहिनि त बाबा खे ख़ुशी थींदी आहे, पोइ बि श्री कृष्णपुरी में त वेंदियूं न। इहा रावणपुरी आहे जो सुठी रीति पढ़ंदा त कृष्ण खे बि गोद में झुलाईंदा। जीअं पोप दीदार कराईंदा आहिनि न, खिड़की सां लाखों अची करे इकट्ठा थींदा आहिनि दर्शन करणु, परंतु उन्हनि जो असां छा दीदार कंदासीं। एवर पावन त हिकु पापी आहे जो असांखे अची करे पावन ठाहींदा आहिनि, सॼे विश्व खे सतो प्रधान ठाहींदा आहिनि। हुते इहे 5 भूत रहंदा न, सतयुग में इहे 5 भूत न रहंदा आहिनि। 5 तत्व बि सतो प्रधान थी वेंदा, तव्हांजे गुलाम ठही वेंदा। 5 भूत न रहंदा, 5 तत्व बि असांजा गुलाम थी वेंदा, तव्हांजो गुलाम ठही वेंदा। कॾहिं बि ईअं गर्मी न थींदी जो नुक़सानु थी वञे। 5 तत्व बि क़ाइदे अनुसार हलंदा, अकाले मृत्यु न थींदी। हाणे तव्हां स्वर्ग में हलंदा आहियो त नर्क सां बुद्धि योग कढी छॾिणो खपे न। जीअं नयो मकान ठाहींदा आहियूं त पुराणे सां बुद्धि हटी वेंदी आहे न, बुद्धि नए में हली वेंदी आहे। इहे पोइ बेहद जी ॻाल्हि आहे। नई दुनिया जी स्थापना थिए थी, पुराणी दुनिया जो विनाश थियणो आहे। तव्हां आहियो नई दुनिया स्वर्ग ठाहिण वारा, तव्हां ॾाढा सुठा कारीगर आहियो, पंहिंजे लाइ स्वर्ग ठाहियो था न। केतिरा वॾा सुठा कारीगर आहियो, याची यात्रा सां नई दुनिया स्वर्ग ठाहींदा आहियो। थोरो बि यादि करो त स्वर्ग में अची वेंदा। तव्हां गुप्त वेश में पंहिंजो स्वर्ग ठाहियो था न। ॼाणंदा आहियो असां हिन शरीर खे छॾे पोइ वञी करे स्वर्ग में निवास कंदासीं। त अहिड़े बेहद जे बाप खे भुलिजणो न खपे। हाणे तव्हां स्वर्ग में वञण लाइ पढ़ो था, असां पंहिंजी राजधानी स्थापना करण लाइ पुरुषार्थ करूं था।
ये रावण जी राजधानी खलास थियणी आहे त अंदर में केतिरी ख़ुशी रहणी खपे। असां इहे स्वर्ग में अनेक बार ठहिया आहियूं। राजाई वती आहे पोइ गवाई आहे, इहे बि यादि करो त बि सुठो। असां स्वर्ग जा मालिक हुआसीं, बाबा असांखे अहिड़ो ठातो हुई न। बाप खे यादि करो त तव्हांजा पाप भस्म थींदा। केतिरी सहज ॻाल्हि आहे। तव्हां स्वर्ग जी स्थापना करो था, पुराणी दुनिया जे विनाश जे लाइ केतिरी चीज निकिरंदी रहंदियूं आहिनि। कुदरती आपदायूं, मूसलधार आदि द्वारा अर्थात मिसाइल्स आदि द्वारा सॼी पुराणी दुनिया ख़तमु थी वेंदी। हाणे बाप आया आहिनि तव्हांखे श्रेष्ठ मत ॾियणु, श्रेष्ठ स्वर्ग जी स्थापना करणु। अनेक बार तव्हां इहे स्थापना कई आहे त बुद्धि में यादि रखिणो आहे न, अनेक बार राज्य वरितो पोइ गवायो आहे। असां अनेक बार राज्य वरितो पोइ गवायो आहे, इहे बुद्धि में हलंदो रहे। ऐं हिकु ॿ खे बि यादि दिलायो, दुनियावी ॻाल्हियुनि में समय न गवायो। बाप खे यादि करो, सुदर्शन चक्रधारी ठहो। हिते ॿारनि खे सुठी रीति ॿुधी करे पोइ ॿियनि ॾाढो उगारणो आहे, सिमरन करिणो आहे। बाबा छा ॿुधाईं? शिव बाबा ऐं वर्से खे त ज़रूरु यादि करिणो आहे। बाबा हथेली में विश्त खणी आया आहिनि त पवित्र बि ज़रूरु रहणु खपे। पवित्र न ठहींदा त सज़ा खाइणी पवंदी। पद बि ॾाढो पाए न पद बि नंढो पाईंदव, ज़्यादा न पाए सघंदव। स्वर्ग में ऊच पद पाइणो आहे त सुठी रीति धारणा करो। हिन में बि मुख्य धारणा कहिड़ी आहे? पवित्रता। एकदमि अपवित्रता जी, अशुद्धि जी अविद्या थी वञे। बाप रास्तो त ॾाढो सहज सम्झाईंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। बाप धारणा जे लाइ मुख्य सार बाप जो ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि खे सुठी रीति ॿुधी करे पोइ उगारणो। दुनियावी ॻाल्हियुनि में पंहिंजो समय न गवायो। ॿियो आहे बाप जी यादि में अखियूं बंदि करे न वेहणो। श्री कृष्ण जी राजधानी में अचण लाइ सुठी रीति पढ़ाई पढ़णी। वरदान मन बुद्धि खे झमेलनि सां किनारो करे मिलन मेलो मल्हाइण वारा झमेला मुक्त ठहो। कई बार सोचदा आहिनि इहे झमेलो पूरो थींदो त असांजी अवस्था व सेवा सुठी थी वेंदी, लेकिन झमेला पहाड़ जे समान आहिनि। पहाड़ न हटंदो, लेकिन जिते झमेलो आहे हुते पंहिंजे मन बुद्धि खे किनारो करे वठो। उड़ती कला सां झमेले जे पहाड़ सां बि मथे हली वञो त पहाड़ बि असांखे सहज अनुभव थींदो। झमेलनि जी दुनिया में झमेला त ईंदा ई सी। तव्हां मुक्त रहो त सदा मिलन मेलो में रहंदा, मनाए सघंदा। स्लोगन आहे न, बेहद जे नाटक में हीरो पार्ट वॼाइण वारा ही हीरो पार्टधारी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।